अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़। आउं आहियां इमदाद सिलरो। सभिनी ॾिसंदड़नि खे SS न्यूज़ तरफ़ां ईद जूं वाधायूं। नाज़रीन, सॼे मुल्क में ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई पई वञे। सॼे मुल्क में ईद नमाज़ जा हज़ारे नंढा ऐं वॾा इज्तिमा थिया, जिन में पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली ऐं मुस्लिम उम्मत जे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काणो, खैरपुर, शिकारपुर, दादू, ठट्टो, बदीन, थरपारकर, उमरकोट ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में ईद नमाज़ पढ़ी वई। मुल्क जे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि पंहिंजनि इलाइक़नि में ईद नमाज़ अदा कई। सदर डॉक्टर आरिफ अलवी कराची में तूबा मस्जिद में ईद जी नमाज़ अदा कई, जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईद नमाज़ जाती उमरा में अदा कई। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज वज़ीर आज़म सां गॾु ईद नमाज़ अदा कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाब शाह, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणो ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अबाणे शहर वाहड़ में ईद मल्हाई। PTI चेयरमैन इमरान खान बनीगाला, पाणी ऐं बिजली जे वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह सखर में ईद नमाज़ अदा कई।